शान वलद जो नालो वधू है। टनो मोहम्मद खान जा रवाशी आयूं। वर कॉलोनी असांजो घर लगा पिया आहिनि उते। हिते मज़ूरी जे करे आयासीं, रोड जे कम लाइ आया आहियूं। ॿार वछियो लोली ऐं रमज़ान उन्हनि मारियो पिए कुटियो पिए। मज़ूर आया पिया आया उन्हनि खे छॾायो आहे। असां पहुचण खां पोइ वरी वियासीं असीं थाणे ते शाहपुरी ते वियासीं। असांजी उते ॻाल्हि मुहार कईसीं, असां गाह ॾिनीसीं। पुलिस वारनि 10,000 रुपया भरिया आहिनि, वरिता आहिनि 10,000 असांखां। असांजो ग़रीबनि जो को इंसाफ़ नथो थिए। माण्हू साॻी पहिरीं बि मुंहिंजे पुट खे उन्हनि लापरवाही सां मारे चुकिया आहिनि। कानून असांजो इंसाफ़ छो नथो करे? छाजे करे नथो करे? जो असां ग़रीब आहियूं। असांखे इहा ई धमकी ॾियो वञनि तो असांजी पहिरीं पुट तुंहिंजो मारे छॾियोसीं, हाणे वरी तुंहिंजो वार तोखे मारे ख़तमु करे छॾींदासीं। कानून खां या एसपी खां इहा ई मदद घुरण था चाहियूं त असांजो इंसाफ़ करे उन्हनि खे गिरफ़्तार कया वञनि। असीं टंडे मोहम्मद खान जा रहवासी आहियूं, अनवर कॉलोनी जा। नालो सीता। असीं रोड जे कम ते आयल आहे। इहो असां सां जहिड़ो कयो आहे। वशियो बॉम्ब रमज़ान विला लोली उहा आया मूंखे मारण, मुंहिंजो कंध मरोटे छॾियो, मुंहिंजा वार पटे छॾिया, मूंखे सिर पई हईं। ऐं पुटु मुंहिंजो न हुजे त मूंखे मारे छॾे। सभु राज ढोड़े आया, पोइ मुंहिंजी जान हुननि बचाई आहे। असांजो इंसाफ़ कयो वञे। इहो ना असांजे मथां इहो ख़तरो करे वेठा आहे, वरी असांखे धमकी ॾिए पिया।